ठट्टो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जुंगशाई में नेशनल स्टेडियम मोहम्मद हसन पलीजो में क्रिकेट फाइनल मैच खेडियो वियो। तफ़सील मूजिब जुंगशाई जे समाजी अॻुवाण मरहूम इंजीनियर अब्दुल हमीद शेख जी याद में करायल टूर्नामेंट जो फाइनल अज़ान शाह 11 में लाला अफ़ज़ल 11 जे विच में खेडियो वियो। लाला अफ़ज़ल 11 टॉस खटे पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 10 ओवरनि में 118 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें साहिर पलीजो 38 ऐं सालिक पलीजो 29 रन्सनि सां नुमाया रहिया। जवाब में अज़ान शाह 11 आख़िरी ओवरनि में 7 विकेटुनि जे नुक़सान ते 116 रन्सूं ठाहे सघी, जंहिंमें अज़ान शाह 45 ऐं दीन मोहम्मद पलीजो 23 रन्सूं ठाहे सघिया आहिनि। आख़िर में मैन ऑफ दी मैच सालक पलीजो खे ॾिनो वियो। टूर्नामेंट जे महिमान ख़ास ज़िला काउंसिल जे मेंबर तुराब अली जोखियो जुंगशाई प्रेस क्लब जे सदर पीर गुलाम हुसैन शाह, इंजीनियर अब्दुल कादिर शेख, मोहम्मद आलम सालार, राना मोहम्मद इकबाल, मुनीर ब्रोई, कामरेड शफीक जोखियो, शाहनवाज़ जोखियो, उस्मान जाकरो, ज़फ़र इकबाल पलीजो ऐं ॿियनि रांदीगरनि खे ट्रॉफियूं ऐं कैश इनाम ॾिना विया। शइ खे माण्हू यादि थो करे, हो त ॻाल्हि के हर को माण्हू पंहिंजे कमनि में वठो टाइम लॻो पियो हर को शइ, पर इहा रांदि करण सां असांजे नौजवान जेको तबिको आहे उहो बिल्कुलु इन्हनि नशनि खां नशाजित कंदा त उहा शइ इहा रांदि खेॾी न सघंदा। त इन शइ में इहो बिल्कुलु सुठो तावन करणु खपे। असां बिल्कुलु असां पाबंद आहियूं, असांखां जेका पई कंदी असां कंदासीं। ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जे तरफ़ां असीं चेयरमैन साहिब सां बिल्कुलु ॻाल्हाईंदासीं, जेको बि आहे फंड हुन में तमामु वधि खां वधि कोशिशि कंदासीं। असांजो पंहिंजो घर आहे, असांजो पंहिंजा इहे बचा आहिनि, इहे सियासतूं हिक पासे रखी करे हीअ शइ जेका आहे पंहिंजी असांजी हिकु ई सभु जोखिया पली मेंबर साईं तुराब अली जोखियो साहिब ऐं असांजे कोस्तान जो सरवान मोहम्मद आलम सालान साहब ऐं राना मोहम्मद इकबाल साहब, कामिर मोहम्मद शफीक, मुनीर बुरई ऐं तमामु आयल महिमाननि खे, शाहनवाज़ भाई, सभिनी खे अस्सलाम वालेकुम ऐं तहे दिलि सां जो शुक्रिया अदा कयूं था। दोस्तों हींअर दजाली दौड़ लॻो पियो आहे, ॾुखियो टाइम लॻो पियो आहे, पीअण लाइ पाणी कोन्हे।